अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीवन न्यूज़ सां गॾु मां आहियां अमरीन ख़ान। हाणे रुख़ कयूं था सांगड़ जो, जिथे पीपल्स पार्टी MPA जाम शबीर अली जाम हाउस ते जीवन न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। उन हवाले सां तफ़सील लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जीवन रिपोर्टर जान मोहम्मद अबड़ो। जी जान मोहम्मद, तफ़सील खां आगाह कंदा। जी अवांखे ॿुधाईंदो हलां त PPMP जाम शबीर अली जाम हाउस ते जीवन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां अॼु बि भाउ जाम मदद अली जे छॾियल अवामी ख़िदमत वारे मंशूर खे जारी रखियो अचूं। असांजी मिल्कियत माल बंगला न, पर असांजी मिल्कियत सिर्फ़ु ग़रीब माण्हू आहिनि जिन असांखे सदाईं मोहबत ॾिनी आहे। जाम शबीर अली चयो त इमरान ख़ान पाक फ़ौज समेत मुल्की इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हि खां पासो करणु घुरिजे ऐं असांखे पाक फ़ौज समेत पंहिंजनि इदारनि ते फ़ख्रु आहे। जाम शबीर अली चयो त इमरान ख़ान सियासी मरीज़ थी चुको आहे, खेसि पंहिंजे तकबर ई सियासी तौर ते ॿोरियो आहे। इमरान ख़ान हिन वक़्तु मुल्क जे इदारनि लाइ रिस्क बणिजी चुको आहे। जाम शबीर अली चयो त रावती वाक़े जे मज़म्मत कयूं था, शहीद थियल पुलिस एहलकारनि जो खून सिंध हुकूमत कॾहिं बि रायगा थियण न ॾींदी। जाम शबीर अली चयो त बरसाति मुतासिरनि जी मुकमल बहाली लाइ सिंध हुकूमत हिन वक़्तु कमु कयो आहे ऐं असां सिंध हुकूमत जे सहकार सां ज़िले जे मुतासिरनि लाइ हिन वक़्तु कमु करे रहिया आहियूं। जाम शबीर अली चयो त 2023 जी इलेक्शन मुल्क में हिकु वॾियूं सियासी तब्दीलियूं आणींदी ऐं अवामी ताक़त सां मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो, छो जो PP सदाईं मुल्क ऐं अवाम जे मुफ़ादनि लाइ कमु कयो आहे। जी वॾी महिरबानी जान मोहम्मद, तफ़सील खां आगाह करण जी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो जीवन न्यूज़।